तुलसीदास खे कयो त ख्याल थियो ॾिसां त सुखी केरु आहे। हिकु मज़ूर मिटी पियो ढोए, लॾा ढोए पियो, सिंधी में चइबो आहे। तूं सुखी आहीं? वाह, हे ॾिसंदो पिया, हे सुख जी निशानी आहे। त केरु सुखी? जंहिं वटि असां नौकरी करे रहिया आहियूं उहो सेठ सुखी हूंदो न बाबा। सेठ वटि पहुतो, सेठ ख़बर ॾे तूं सुखी। चए मंझंदि वारी रोटी शाम जो खाईंदो आहियां, राति वारी रोटी 12 बजे, रोटी जो टाइम 8 बजे, सिज लहे रसोई। श्री राम। ॾींहुं सिर ते अचे रसोई जो असली टाइम इहो आहे, शास्त्रोक्त। ॾींहुं सिर ते अचे बस हिकु टाइम भोजन, राम। 2 टाइम संध्या, भोजन 1 टाइम। एक आहारी सदा विरती। एक आहारी जेको 1 वक़्तु आहार थो करे सदाई विर्त में आहे। हूअं विर्त जॾहिं 1 वेलो खाईंदा आहियूं न, रात जो खाइबो हो, हाणे त जंहिं महिल वणे तंहिं महिल सतनारायण कथा करे छॾिजे थी, पर अॻे में जेको नेम हो। और एक नारी सदा जती, हे त भुल में चई छॾियो अथऊं। एक नारी सदा ब्रह्मचारी, ग़लति जवाब थियो। नारी और ब्रह्मचारी ॿई कीअं मिलंदा? एक नारी पूरनमास जी कथा में लिखियलु हूंदो, सतनारायण सां गॾु पूरनमास जी कथा पढ़बी बाबा जन वटि, उनमें इहो पॉइंट पियल हो। एक नारी सदा जती, हा, हिकु नारी सां पंहिंजे संयम में आहे, बसि उहो सदाई जती आहे। लक्ष्मण जती घणे थो वञे न। और एक आहारी सदा विरती, जेको हिकु आहार करे थो सदाई विर्त में। श्री राम। मतिलब अचो, केरु सुखी? चए राजा सुखी। वियो राजा वटि, चए ॿिए राजा जो ख़ौफ़ आहे, हमेशह चिंता मथां चढ़ाई न करे। केरु सुखी? चए चक्रवर्ती राजा। पहुतो चक्रवर्ती राजा वटि। केरु सुखी? चए कुझु राजा मिली करे पाण ॾे, मां ते हमलो न कनि, हमेशह सीआईडी हले थी तंहिंजो आपस में। जीअं सेठ खे ख़तरो हूंदो आहे यूनियन जो, नौकरनि जो यूनियन ठाहे वठा त पोइ मिल बंदि थी वेंदी, कोशिशि कंदो जंहिंजो पाण में। राम। त भई केरु सुखी? चए इंद्र सुखी। पहुता इंद्र वटि, चए शल 100 जॻह न कोई करे त उनजा जॻह भंग करण लाइ अप्सराऊं मोकिलींदो आहियां। 100 जॻह थियो त मुंहिंजो राज खसिजी वेंदो, मां सुखी काथे आहियां? मन करके। राम। केरु सुखी? ब्रह्मा वटि पहुतो, मां हिन खफ़े में पूरो आहियां। केरु सुखी? चए विष्णु। पहुतो विष्णु वटि, चए मां पालना करण में। त केरु सुखी? चए जेके मुंहिंजो ध्यानु कनि था। पहुतो समाधि वारनि वटि, जेके 3 कलाक सुबुह जो समाधि, कीअं ॾींहुं चढ़े ताईं के 2 बर समाधि लॻाइनि। चए जंहिं महिल समाधि में हो तंहिं महिल त आनंद में हो, बाक़ी त पोइ वरी। चए केरु सुखी? चए जेके सदाई नाम जे सिमरन में आहिनि। सुख मनी सुख अमृत पियो नाम भग जना के मन सां। श्री राम। पोइ हाणे उहे विश्राम में आहिनि, उनखे पंहिंजी नाम जो सिमरन करके संतुष्टि अची वई आहे, कामना वासना न खां, उनजी वासना जेका बि उथंदी परोपकार लाइ उथंदी। त चए मां हमेशह संतन जो ख्यालु रहे थो, चल कहिड़ो ख्यालु उथाइनि, छो जो संतन खे मां इहा वरदान ॾेई छॾियो आहे। हा, त वरदान तव्हांजो ॾियण कमु आहे, पूरो करणु कमु मुंहिंजो आहे। कंहिंखे वर ॾींदो या शराब ॾींदो, उनखे पूर्ण कमु मुंहिंजो आहे, बाक़ी तव्हांजे वातो निकिरण जी ज़रूरत आहे। राम। जीअं गुरु अर्जन देव महाराजन जॾहिं चयूं साईं सुलही मथां तव्हांजी चढ़ाई कई आहे, चई रखो करतार ते चिठी पहुती अचे सिखनि जी। आख़िर 12 पहुता, उन दिल्ली वारनि सिखनि जी सीआईडी हुई, वरी ॿी चिठी पहुती, पढ़ाई वई, साईं मथां चढ़ाई चई करतार ते रखो। जॾहिं 3 चिठी आई, हुन इहा सलाह कई त सुभाणे चढ़ाई कंदासीं, ॿी 3 चिठी मोकिलियो। साईं हे चढ़ाई करे ईंदो, पोइ असां तयारी कंदासीं। हिते साहिब जे मुख मां निकितो, सुलही ते नारायण राख, सुलही का हाथ कहूं न पहुचे, सुलही होए मुआ ना पाक। सुलही होए मुआ ना पाक। मुसलमान बाहि में मरे ॼणो नापाक थी मोह। त सुलही ऐं उतां जो सिपह सालार ऐं सुलही वज़ीर, इहे ॿई हिकु ईअं ॾिठो त काई टिॿो आहे, पर न उहो को खूरो हुयो।
खूरो हुयो बाहि जो, सिरां पई पचनि। बस हे उन टिबे जे चढ़िया। हाणे उनखे त उहो हल्को थींदो आहे, उहो टिबो त हुयो कोन। भोलाए में ॿई घोड़े सुधे बाहि में लॻा। सुलह होए मुआ ना पाग, काढ़ कुठार खशम सिर काटिया। छिनमय होए गया है खाक, मंदा चितवत चितवत पचिया। जिन रचिया तन दीना धाक, भाई मीत धन कछु न रहियो। छुसोड़ गया सब भाई साक, न कुटुंब रहे न कोई साथी न कोई ॿुधण वारो, भई बस अंदर अंगर थी विया। हाँ, छोड़ गया सब भाई साक। कहो नानक प्रभु तुस बलहारी, जिन जन का कीनो पूरन वाक। मां प्रभु तूं बलहार वञा जेको पंहिंजे भक्तनि जो वाक सचो करे थो। बस हेॾो शब्द थियो आहे, होॾो हे घटना घटी आहे। त मूंखे हमेशह संतनि ख्याल रहे थो, कंहिं महिल कुझु कंहिंजे लाइ चई वेठा, उहो कमु पूरो करणो थो पए। सुखी त संतनि बाबा। सतनाम।